नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भली का आऊँ आहियां अली रज़ा मंगी। नज़र वजूं था वक्त जी ख़ास ख़बरुनि ते। कराची के मुख्तलिफ़ इलाक़नि गुलिस्तान जोहर, गुलशन इकबाल, सदर, लियाकत नवाद, मलीर, गुलशन हदीद, पिपरी, स्टील टाउन, गगर फाटक, सुपर हाईवे ते तेज़ बरसात। गुलिस्तान जोहर में शॉपिंग सेंटर में पानी दाख़िल थी वियो। अहम रोडन ते तलाउनि जी सूरत में पानी बिहजी वियो। बदतरीन ट्रैफिक जैम। शाहरा फैसल, ब्रिग रोड, राशिद विनास रोड ऐं मिलेनियम मॉल वटि पानी बिहजी वियो। यूनिवर्सिटी रोड, सफारी पार्क, एक्सपो सेंटर ऐं ॿियनि हंधनि ते बि पानी बीहण सबबि ट्रैफिक मुतासिर। सब खां वधीक बरसात गुलशन हदीद में 77.7 मिलीमीटर रिकॉर्ड कई वई। ओल्ड एयरपोर्ट ते 44 मिलीमीटर, फैसल बेस ते 33 ऐं जिना एयरपोर्ट ते 33 मिलीमीटर बरसात रिकॉर्ड। बरसात खां पोइ यूनिवर्सिटी रोड मुकमल तौर ते खुली वियो। मौसमियात खाते पारां सुभाणे मंझंदि ताईं बरसात जो सिलसिलो जारी रहण जी अॻकथी। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में गजगोड़ ऐं तेज़ हवाउनि सां बरसात जो सिलसिलो जारी। कराची, हैदराबाद, ठटे, घारे, केटी बंदर, घोड़ाबारी, मकली, धाबेजी, मीरपुर ख़ास, लाड़काणे, उमरकोट, बदीन, नवाबशाह, दादू, कंबर शहदादकोट, झोक शरीफ, खिपरे, जाम नवाज अली, बुरली शाह करीम, गुलाब लगारी, तलहार, कुंडरी, झोल, पिथोरे, टंडे बाग़े, कड़े घंवर, झंडोमरी, क़ाज़ी अहमद, पटीदन, गुपचाणी, बांधी, टनरोजान मोहम्मद, मातली, ढोरो नारो, शादिलार्ज, कड़ो घंवर, जाम नवाज अली, नवकोट, सिंधड़ी, फलहडियूं, ॾेई, पिथोरो, मनहड़ो, टंडो गुलाम अली, मोहनजो दड़ो, सेठार जा समेत ॿियनि इलाइक़नि में बरसात। हिंगोरजा ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में बरसात सबबि मुख़्तलिफ़ वाक़िअनि में हिक ॿार समेत 3 ॼणा फ़ौत थी विया। महरापुर ऐं गोलारची में बिजली जो करंट लॻण सबबि नींगरीअ समेत 2 ॼणा फ़ौत थी विया। काछे वारे इलाइक़े में नए क्रॉस करण दौरान नौजवान ॿुॾी फ़ौत थी वियो। घारो भरिसां विझ किरण जे नतीजे में 3 धनार ज़ख़्मी, 2 ॿकरियूं मरी वियूं। ठटे शहर जे उकेली पाड़े में मोबाइल टावर मथां विझ किरी पई। विझ किरण सबबि माण्हुनि में ख़ौफ़ पखिड़िजी वियो। को जानी नुक़सान न थियो। हेठाहीं वारनि इलाइक़नि में पाणी बीठल, मवासिलात जो निज़ाम डावाडोल। कोयटा समेत बलूचिस्तान के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसात ऐं ॿोॾि जूं तबाहियूं। ओथल वेझो खांटा नदी में वॾे दर्जे जी ॿोॾि। बरसाती वहकिरे में सांगड़ वासी 37 माण्हू फासी पिया। इमदादी कार्रवाइनि जो सिलसिलो जारी। ज़िले पशीन में बरसातुनि दौरान मुख़्तलिफ़ वाक़िअनि में 4 ॿारनि समेत 7 ॼणा फ़ौत थी विया। सॼे ज़िले में बरसातुनि ऐं ॿोॾि सबबि फ़ौतियुनि जो अंगु 56 थी वियो। 48 ॼणा ज़ख़्मी। ज़ोरदार बरसातुनि सबबि खुशदार, कलात, लसबेला, नसीराबाद, गवादर, पंजगोर, तुरबत, आवरान, बारखां, बोलान ऐं कोहिलो जे मक़ामी नदियुनि में चाड़ अची वियो। लसबेला भरिसां वेराब नदीअ मां वॾे दर्जे जी ॿोॾि। ॿोॾि जे पाणीअ में फसल चौपाईमाल लुढ़ी वियो। ठटे ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में बरसात जो सिलसिलो जारी। जबलनि मां बरसाती पाणी कींझर ढंढ में दाख़िल थियण सबबि पाणी जी सतह में इज़ाफ़ो थी वियो। कींझर ढंढ जी सतह 48.6 ॿुड़ी ते पहुची वई। ढंढ जी सतह 1 फुट खां बि मथे वधी वई। ठटे जे कोहिस्तान जे इलाइक़नि में ज़ोरदार बरसात बाद जाबलू नयूं वही आयूं। इलाइक़े वासियुनि में ख़ुशीअ जी लहर। नयनि जो पाणी कींझर ढंढ ऐं सिंधु दरिया में छोड़ कयो पियो वञे। टंडो रहीम ख़ान समेत काछे में बरसात खां पोइ नए गाज समेत मुख़्तलिफ़ नयूं वही आयूं। ॻोठ छिनी, शाह हसन समेत 50 ॻोठनि जो शहरनि सां ज़मीनी राब्तो बि कटिजी वियो। इस्लामी ख़दरनि ते अमल करण जी घुर्ज आहे त जेका शइ नफ़रत जो सबबु बणिजे उन खां परे रहो ऐं नेकी करण में सदाईं जल्दी करियो। शेख मोहम्मद बिन अब्दुल करीम ईसा जो मस्जिद निमरा में हज जो ख़ुतबो। संदसि चवणु आहे त अलाह ताला तक़वा अख़्तियार करण जे बार बार हिदायत कई आहे। तक़वा अख़्तियार कंदड़ अलाह जो क़ुर्ब हासिल कंदो आहे ऐं अलाह फरमायो आहे त मुत्तक़ीअ लाइ जन्नत जी ख़ुशख़बरी आहे। सभ खां वॾी नेमत तौहीद आहे। मुसलमानो सिर्फ़ अल्लाह जी इबादत कयो जंहिं तव्हांजे लाइ आसमान ऐं ज़मीन ठाहिया। दुनिया जा मुसलमानो अल्लाह खां डिॼो, छो त अल्लाह खां डिॼण में ई तव्हांजी कामयाबी आहे। इंसानियत जो क़दुरु ऐं एहतराम करणु मुसलमाननि ते लाज़िम आहे। तव्हांजी मुसीबत अल्लाह खां सवाइ को बि ॿियो ख़तमु नथो करे सघे।
आख़िरत जी कामयाबीअ में सिर्फ़ अल्लाह जी हुक्मनि खे मञण में ई आहे। पाकिस्तान समेत सॼी दुनिया जा 10 लख खां वधीक मुसलमान हज जी सादत हासिल करे रहिया आहिनि। हज पांधीअड़नि अरफ़ात जे मैदान ते हज जो रुकन आज़म मौक़ूफ़ अरफ़ा अदा करे वरितो। अल्लाह जे महिमाननि मैदान अरफ़ात ते ज़ुहर ऐं असर जूं नमाज़ूं गॾु अदा कयूं। हज पांधीअड़ा मग़रिब ताईं मैदान अरफ़ात ते क़याम बाद मुज़दलिफ़ा रवाना थींदा, जिते हू सॼी राति खुलियल आसमान हेठि क़याम दौरान इबादत ऐं दुआऊं घुरंदा। मुज़दलिफ़ा जे हदुनि मां ई हाजी सगोरा रमी जुमरात लाइ पथरियूं गॾु कंदा। नायब चेयरमैन खे ब्लैकमेल करे नून लीग क़यादत ख़िलाफ़ केस ठाहिया विया। ॿियनि जी किरदार कुशी कंदड़ इमरान ख़ान हाणे पाण भोॻे रहियो आहे। इमरान ख़ान पंहिंजे दौर में मुल्क खे ॾेवालो करण जी पूरी कोशिशि कई। सख़्तु फ़ैसिला करणा पइजी रहिया आहिनि जीअं मईशत बहितर करे सघिजे। मईशत बहितर थी वेंदी त इमरान ख़ान जी सियासत बि ख़तमु थी वेंदी। वफ़ाक़ी वज़ीर अहसन इक़बाल जी मीडिया सां ॻाल्हियूं। जापान जो अॻूणो वज़ीर आज़म शिंज़ो आबे क़ातिलाने हमले में मारिजी वियो। शिंज़ो आबे हथियारबंदनि जी फायरिंग में सख़्तु ज़ख़्मी थियो हो, जंहिंखे अस्पताल आंदो वियो जिते हुन दम ॾिनो। अख़्तियारनि मूजिबि अॻूणे वज़ीर आज़म शिंज़ो आबे खे 2 गोलियूं लॻियूं। खेसि दिलि जो दौरो बि पियो। शिंज़ो आबे 2006 खां 2007 ऐं बाद में 2012 खां 2020 ताईं जापान जो वज़ीर आज़म रहियो। PTI चेयरमैन ऐं अॻूणे वज़ीर आज़म इमरान ख़ान हिकु भेरो ॿीहर ईंदड़ आम चूंडुनि में धांधली जी तयारीअ जो इल्ज़ाम लॻाए छॾियो। चवे थो त पतन जी रिपोर्ट हिकु भेरो ॿीहर साबित करे छॾियो आहे त शर्मनाक हद ताईं कंट्रोल्ड इलेक्शन कमीशन वांगुरु हिन भेरे ॿिनि ॾोहारी माफ़िया ख़ानदान इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन जी मुखालफ़त छो कई। इलेक्ट्रिक वोटिंग मशीन ज़रिए पाकिस्तान में धांधली जे 163 तरीक़नि मां 130 मां छुटकारो हासिल करे सघिजे पियो। डपु आहे त PDM ऐं इस्टेब्लिशमेंट वारा मुनसिफ़ाणियूं चूंडूं नथा चाहिनि। रानीपुर मां 12 ॾींहं अॻु अगवा थी वियल मासूम ॿारड़ो आदेश कुमार बाज़ियाब न थी सघियो। जसकम ऐं हिंदू बिरादरी जे सॾ ते ॿारड़े जे बाज़ियाबी लाइ खीर बाज़ार खां क़ौमी शाहराह ताईं एहतिजाजी रैली, धरणो, रोड ब्लॉक। रैली जी अॻवानी डॉक्टर नियाज़ कालाणी पुनरसारियो ऐं ॿारड़े जे वालिद हीरूमल कई। दोदापुर वेझो जलबाणी, कटोहर, ॾाहाणी ऐं उमरानी बिरादरियुनि जे धुरियुनि में खूनी तकरार जो निबेरो। धुरियुनि मथां 21 खूननि, ज़ख़्मियुनि ऐं हमलनि तोड़े नुक़सान जो मजमूई तौरु 4 करोड़ 35 लख रुपया ॾंड विधो वियो। धुरियूं खीर खंड। बख्शापुर वेझो ॻोठ जहांगीर ख़ान डोमकी में ॿारड़ो वाह में किरी फौत थी वियो। फौती ॿारड़े हिदायतुल्लाह खोसो जो लाश घर पहुचण ते कोराम। ईद उल अज़हा जे मौक़े ते अबाणनि इलाइक़नि ॾांहुं पंहिंजनि सां ईद करण जे लाइ वेंदड़ महांगाई सबबि परेशान ट्रांसपोर्टर्स शहरनि खां ट्रेन ते भाड़ो उगाइण लॻा। इंतिज़ामिया वधीक भाड़ो वठंदड़ ट्रांसपोर्टर्स ख़िलाफ़ अञा ताईं का कार्रवाई न करे सघी। मौसम जे ख़राबीअ सबबि रेलगाॾियुनि जी अचु वञु सख़्तु मुतासिर। पंहिंजनि सां ईद करण जे लाइ वेंदड़ मुसाफ़िर परेशानियुनि जो शिकार। सिंध में सकाफ़त खाते ईद उल अज़हा जे मोकलुनि दौरान तारीख़ी माॻ मोहंजो दड़ो खे बंदि रखण जो फ़ैसिलो करे वरितो। अॼु खां 13 जुलाई ताईं मोहंजो दड़ो आम माण्हुनि जे लाइ बंदि रहंदो। नोटिफिकेशन जारी। लाड़काने भरिसां बकापुर थाणे जी हद में नौजवान खे हथियारबंद गोलियूं हणी क़तलु करे छॾियो। ॻोठ बकापुर में औताक ते वेठल नौजवान सलाहुद्दीन जतोई खे गोलियूं हणी ज़ख़्मी कयो वियो, जंहिं चाणका अस्पताल में दम ॾिनो। घोटकीअ मां हिकु हफ़्तो अॻु अगवा थी वियल 2 नौजवान बाज़ियाब। घोटकी पुलिस मूजिबि कचे जे इलाइक़े में ॾोहारियुनि सां मुक़ाबले खां पोइ सनी राजपूत ऐं शफ़क़त कोरीअ खे बाज़ियाब कराए वरितो आहे। मुग़विन जे वारसनि में ख़ुशी जी लहर छांइजी वई।
साले पट भरिसां कोराई वाह खे 30 फुट घारो पइजी वियो। 100 एकड़नि ते पोखियल फसल ॿुॾी वियो। इतला बावजूद आबपाशी अमलो न पहुतो। ॻोठाणा पंहिंजी मदद पाण तहत घारो बंदि करण में रुधार। ईद अल अज़हा में 2 ॾींहं रहिजी विया। सॼे मुल्क जी सिंध में भी क़ुर्बानी के जानवरनि की ख़रीदारी लाइ माल पिड़ियुनि ते रश वधी वई। कराची, हैदराबाद, सखर, लाड़काने, मीरपुर ख़ास बेनज़ीराबाद डिवीज़नुनि जे नंढनि वॾनि शहरनि में महांगाई सबब जानवरनि की ख़रीदारी न हुजण बराबर माल के वापारियुनि तोड़े ख़रीदारनि जूं दाहों।